पासे मां अपडेट कंदा हलूं। ॿी अहम ख़बर आहे, तालिबान अफ़गानिस्तान में 20 वरियनि खां हलंदड़ जंग ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे। तालिबान ऐलान कयो आहे त आलमी बिरादरी सां गॾिजी हलणु चाहियूं था। तालिबान तर्जुमान जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में नओं हुकूमती निज़ाम जल्द वाज़े थी वेंदो। बिल्कुलु नाज़रीन, हर क़दम ज़िम्मेवारी सां खयो वेंदो। आलमी बिरादरी सां लाॻापा चाहियूं था। तालिबान तर्जुमान मोहम्मद नईम जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं जे इस्तेमालु थियणु न ॾिनी वेंदी। उमेद त परॾेही क़ुवतूं अफ़गानिस्तान में नाकाम तजुर्बो न वरजाईंदियूं। अहम ख़बर आवां ताईं पहुचूं पिया। तालिबान अफ़गानिस्तान में 20 वरियनि खां हलंदड़ जंग ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे। तालिबान तर्जुमान जो चवणु आहे त आलमी बिरादरी सां गॾिजी हलणु चाहियूं था। अफ़गानिस्तान में नओं हुकूमती निज़ाम जल्द वाज़े थी वेंदो। हर क़दम ज़िम्मेवारी सां खयो वेंदो। आलमी बिरादरी सां लाॻापा चाहियूं था। तर्जुमान मोहम्मद नईम जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं जे इस्तेमालु थियणु न ॾिनी वेंदी। उमेद त परॾेही क़ुवतूं अफ़गानिस्तान में नाकाम तजुर्बो न वरजाईंदियूं।